ही छा जो बीजो ऐं हिनखे हिन जो रुंबो थींदो। हा ऐं घणनि ॾींहंनि खां पोइ बस हींअर मुंदा आहिनि जी बीज वठण ईंदा आहिनि माण्हू हींअर हले पियो। बीज माना विकिणंदा आहियो, ॿेजारो विकिणंदा आहियो, विकिणण पाण पोखींदा आहियो? पाण पोखींदा आहियो। ऐं जेकॾहिं जेतिरो हिते बीठो आहे माना जेको हीअ आहे परियां छा तव्हां पंहिंजे लाइ घणी बचायो, उन मां को जरेब को छा? असांजी ॿिनि वारनि मां थी वेंदी जरेब काइजी। हा माना वॾे पैमाने ते फसल न आहे। हा असां वधि में वधि जरेब खनि या 1.5 जरेब खनि खाईंदासीं, वधीक कोन। हा माना एतिरो कंदा आहियो न? अच्छा उहे पोइ माना हिन में मार्केट में वेंदियूं आहिनि या? इहा गोभी आहे, गोभी जेका गुल गोभी आहे न, गुल गोभी जेका मार्केट में मिलंदी आहे, उन जो पहिरियां ॿेजो तयारु थींदो आहे, पोइ उनखे रुंबो आहे, पोइ उहा गुल कंदी आहे। ठीकु आहे, उनजो हीउ जेको ॿेजो आहे मिलंदो आहे उहो आहे। मूं सोचियो इहे डायरेक्ट पोखींदा? न डायरेक्ट न, डायरेक्ट जीअं टमाटा? न टमाटा डायरेक्ट न आहे, हीउ टमाटनि जो बीज आहे। कहिड़ो? हीउ टमाटा का ही टमाटनि जो बीज आहे, इन जो रुंबो थींदो? हा। ऐं ही छा आहे? इहा हींअर बारी बंद गोभी काई हली, पर उहा कोन थी हिते शायदि मौसम जी पहिरीं जो वग़ैरह। रुंबो थींदो आहे? हिन जो रुंबो थींदो। हाणे हीउ जेको वाङण आहिनि इहे ड्रिगा वाङण थींदा आहिनि, हिकिड़ा ड्रिगा वाङण जेकी। हा हिकिड़ा ड्रिगा ॿिया गोल टाइप। गोल टाइप ई आहिनि, गोल टाइप आहिनि, हीअ ड्रिगा वाङण। सभिनी खे रुंबो कबो आहे? रुंबो। अच्छा हीअ तमामु सही थींदा हींअर माना हिते किरे वग़ैरह में हिकिड़ी बारी खपी पई आहे असांजी। माना तव्हां विकिरो कई आहे? हा। इहे पाणी ॾिनो वियो आहे, मींहुं आहे, बरसाति आहे? न पाणी ॾिनो आहे, पाणी नलके मां ॾिनो आहे। अच्छा बाल्टी भरे भरे? न पाइप आहे न। हा ही पाइप ज़रिए। अच्छा ही बारी तव्हां माना विकिरो कई आहे? विकिरो कई आहे। अंदाज़न घणे में? मुंहिंजे ख़्याल में 1000 खनि में 1000। अच्छा सही। अञा का हिन में शइ रहिजी वई हुजे? हाणे हीउ पाणी हितां निकिरे पियो। हा 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 हीउ पाणी अची पियो, असांखे बाल्टी वग़ैरह खणणु। सही सही। भलाई जेकॾहिं रुंबो थींदो मूंखे ॿुधाईंदो? हा ॿुधाईंदो? महिरबानी।